नाज़रीन, सिंध कॉलेज टीचिंग वेलफेयर एसोसिएशन सखर रीजन पारां जायज़ मुतालबन की मनता लाइ मुलाज़मन गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज गंबड़ के गेट अॻियां मुसलसल 8 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रखियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है किशोर कुमार जी। किशोर, असां इन वक्त जो है गंबड़ जे बॉयज़ डिग्री कॉलेज में मौजूद आहियूं, जिते जो है सिंध वेलफेयर कॉलेज एसोसिएशन पारां मुतालबन की मनता लाइ हिते एहतिजाज कयो पियो वञे। पहिरें ग्रेड का वठी 16 ग्रेड ताईं हिन महिल ताईं जो हिन जा जायज़ मुतालबा न मञिया विया आहिनि। उन ख़िलाफ़ु जेको अॼु 8 ॾींहं बि हिन जो एहतिजाजी मुज़ाहिरो जारी आहे। अचो त संदसि जेको आहे वेठल हिते एहतिजाज में मौजूद जेके हिते मुलाज़िम आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। गुज़ारिश था कयूं त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि 1 खां 4 ग्रेड ताईं ऐं 1 खां 16 ग्रेड ताईं अपग्रेशन कयो वञे ऐं उन खां अलावा जेके असांजा असिस्टेंट डायरेक्टरनि जूं 3 पोस्टियूं उन्हनि जा ऑर्डर बि निकिता आहिनि, उनखे पोस्टियूं नथी ॾिनी वञनि। ऐं 2013 में असांजे कॉलेजनि मां 13 पोस्टियूं कटी वयूं। सीनियर लैब असिस्टेंट 1 खां 17 ग्रेड ताईं पोस्टियूं कटी वयूं आहिनि, उहे असांखे पोस्टियूं ॾिनी वञनि। तदारक नथा कनि पिया। 8 ॾींहं थिया असां एहतिजाज ते वेठा आहियूं। लेब स्टाफ जी अपग्रेडेशन आहे। पहिरें स्केल खां 4 ग्रेड वारा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी अपग्रेडेशन नथी कई वञे। उहे उन्हनि जे टाइम स्केल जे लाइ वेठा आहियूं। उन खां बाद में मैट्रिक जी बुनियाद ते हाणे जेके प्रमोशन थींदा आहिनि उन्हनि खे मैट्रिक जी बुनियाद ते कयो वियो आहे। पहिरें खां 4 ग्रेड वारा असां चवंदा त उनखे मैट्रिक खे उन ते इंटर खे ख़तमु करे मैट्रिक जी बुनियाद ते कयो वञे। पर असांखे 8 ॾींहं हड़ताल ते वेठा आहियूं त असां नंढे स्टाफ खे कोई रिस्पॉन्स नथो मिले। महिरबानी करे सिंधु गवर्नमेंट खे असां इहो इतला कयूं त असांजा पंहिंजा हक़ जेको आहे सो जाइज़ हक़ आहिनि, मुतालबा आहिनि, नाजाइज़ बि न आहिनि। जेको आहे असां वेठा आहियूं, असांजा जाइज़ मुतालबा जेके आहिनि उहे महिरबानी करे पूरा कया वञनि। 1985 में गवर्नमेंट डिग्री कॉलेज में पटियालो आहे। हिन महिल ताईं मूंखे को प्रमोशन न मिलियो आहे। इंसाफ़ कयो वञे। असां काॾे वञूं? हेॾी महांगाई में गवर्नमेंट त सिंध हुकूमत असांजी ॿुधे ई कोन थी। महिरबानी करे असां ग़रीब जो एहतिजाज जो असांजो ध्यानु ॾिए ऐं असां ग़रीबनि जो ताउन कयो वञे। असां ग़रीबनि सां त महिरबानी करे असां ग़रीबनि जा हक़ ॿुधे इंसाफ़ ॾिए असांखे। मुतालबो कयो आहे हुकूमत सिंध खां त हिन जा जाइज़ मुतालबा पूरा न थिया त इन्हनि जो जेको एहतिजाज जो दाइरो आहे उहो CM हाउस ॾांहुं वधायो वेंदो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबड़।